अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त तव्हां कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्ता अचण वारी आहे। उन में छा मूसा ऐं मीर जा रस्ता अलॻि थी वेंदा? छा नवाब खान आख़िरी वार्निंग ॾेई ईंदो सिजावल खान खे? छा शेर अली पंहिंजो प्लान कंदुसि सिजावल खान खां या न? दोस्तो बिल्कुलु हाणे तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं इन वीडियो में, इन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दोस्तो हाणे जेको आहे मीर मना कंदो मूसा खे त बाबा मां ठा न कंदुसि नवाब खान सां, नवाब खान मुंहिंजी भेण जो कातिल वग़ैरह आहे। अहिड़े हिसाब सां वरी मूसा सिधो वेंदो दरिया खान खे चवंदो बाबा मीर मुंहिंजे ॻाल्हाइण त नथो हले, मां इन जे करे भावल सां फिटायो, सभिनी सां फिटायो, लेकिन हाणे मां ठा कंदुसि बिल्कुलु नवाब खान सां, लेकिन मीर सां जेको आहे ठा कयूं ठीकु न त मीर जा रस्ता मुंहिंजा अलॻि थी वेंदा। बिल्कुलु पूरी तरीक़े सां नवाब खान जे चुंगल में मूसा अची चुको आहे। हाणे मूसा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नवाब खान जी ॻाल्हि मञींदो। नवाब खान वार्निंग ॾेई ईंदो सिजावल खान खे, सुधरी वञे त भली ॻाल्हि थी, न तूं सां मां जेको आहे न ॿ हथ कंदुमि ऐं तोसां सही न हलंदुमि, तूं जेको आहे ग़लति कमु करीं थो। ऐं शेर अली पंहिंजो प्लान वठण जे लाइ हाणे पाण विढ़तो, पुलिस जे हिसाब सां तो कामयाबु न थी सघियो, लेकिन सिजावल गेम खेॾे वियो। हाणे शेर अली पंहिंजो धमाको कंदो ऐं सिजावल अली खे जेको आहे सिजावल खान खे ज़लील करण जे लाइ पूरी कोशिशि कंदो। ऐं मूसा जेको आहे दोस्तो अॻी किस्तनि में 2 किस्तनि जे अंदरि मूसा जी नवाब खान धमाके सां शादी कराईंदो ऐं मसइलो लीमे जो आहे। लीमे खे जेको आहे मूसा सटको ॾींदो, पर जॾहिं उहो भलो साईं खणी ईंदो त हिते मूसा रुकिजी वेंदो। हाणे सिर्फ़ु इन शइ जो इंतज़ारु आहे त इन खे नवाब खान राज़ी करे, नवाब खान इन खे राज़ी करे बि वेंदो ऐं लीमो जेको तव्हांखे ख़बर आहे पाजण खां पोइ सिधो ई थी वेंदो। ऐं बावल खान जेको आहे दोस्तो गुलण खे सटको ॾिनो, लेकिन बावल हाणे पंहिंजी धीउ ते फिरी गिरी वक़्त जे वारो पियो उन खे बुझा सुझा ॾींदो। असांखे ॾींदा इजाज़त।